Greetings and welcome to my channel. I would like to invite you to subscribe to Mu'adil Munaf Sindhi's channel. Kindly click the bell icon to ensure you receive notifications for new updates. Thank you for your attention. नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद मुहम्मदुर रसूलुल्लाहि वल्लज़ीना माअहु अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ारि रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्अन सुज्जदा सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम वसदक रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मुंहिंजा मोहतरम अज़ीज़ दोस्तों ऐं भाइरो, अॼु मां तव्हांजे साम्हूं हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु जी शहादत जे मुताबिक़ ॿ चारि ॻाल्हियूं अर्ज़ु रखंदुसि। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे त शल अल्लाह तबारक व तआला इहे ॻाल्हियूं मूंखे बयानु करण जी बि तौफ़ीक़ ॾिए ऐं अल्लाह तबारक व तआला अव्हांखे सम्झण जी बि तौफ़ीक़ ॾिए। सम्झण ऐं सम्झाइण खां बाद अल्लाह ताला मूंखे ऐं तव्हांखे इन्हनि ॻाल्हियुनि मथां अमल करण जी बि तौफ़ीक़ अता फ़रमाए। हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह तआला हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह तआला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुराद आहे। बाक़ी जेके सहाबी आहिनि उहे मुरीद आहिनि। हज़रत उमर उहो शख़्स आहे, बाक़ी सहाबान खे इस्लाम जी ज़रूरत हुई। हज़रत उमर उहो शख़्स आहे जेको इस्लाम खे हज़रत उमर जी ज़रूरत पेश आई। हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह तआला हिकिड़े दफ़ा वेठा हुआ, अल्लाह खां दुआ घुरी रहिया हुआ त अल्लाहुम्मा इन्नी असअलुका फ़ी सबीलिक, यानी या अल्लाह खां दुआ घुरे, या अल्लाह तुंहिंजे रस्ते जे अंदरि मूंखे शहादत जो मौत नसीब फरमा। हज़रत उमर जी इन दुआ खां बाद हज़रत उमर ॿी दुआ इहा घुरी त अल्लाह मूंखे शहादत जो मौत बि नसीब कर, तुंहिंजे महबूब जे शहर जे अंदरि मौत नसीब कर। सहाबान सोचियो हज़रत उमर कहिड़ी पियो दुआ घुरे, 2 लख मुरबा मील ते तो हुकूमत करे ऐं शहादत जो मौत बि घुरे थो, उहो ई मदीने जे शहर जे अंदरि घुरी रहियो आहे। हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह तआला वटि हिकिड़ो ज़ालिम आयो जंहिंजो नालो अबू लुला फ़िरोज़ मजूसी। अबू लुला उनजी कुनियत आहे, फ़िरोज़ी उनजो नालो आहे ऐं मजूसी उनजो यानी छा आहे, उनजो मज़हब आहे। कुझु चवंदा आहिनि त इहो ईरान शहर जो, ईरान जे अंदरि या हिन जो ख़ानदान रहंदो हो या हिन जो ख़ुदि जो छा हो, घर हो। जॾहिं इहो हज़रत उमर वटि आयो पंहिंजी मालिक जी शिकायत खड़ी, हज़रत उमर खे चई, हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह तआला उन ज़ालिम चयो त उमर आउं कमु थोरो थो करियां, असांजो जेको मालिक आहे उहो वज़ीफ़ो ऐं टैक्स असांखां वधीक थो वठे। हज़रत उमर चई तूं कमु कहिड़ो कंदो हुई? हुन चई आउं लोहे जो बि कमु कंदो आहियां ऐं चकियूं बि ठाहींदो आहियां ऐं सोने जो कमु बि कंदो आहियां। हज़रत उमर चई जेकॾहिं तूं हेतिरो कमु कंदो हुई त तुंहिंजा कमु जाम आहिनि, टैक्स घटि आहे। हज़रत उमर उनखे चई आउं तुंहिंजे करे तुंहिंजे मालिक खे शिकायत कोन ॾींदुसि। वरी हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह तआला उन ज़ालिम खे चयो त मूंखे हिकिड़ी अटे वारी चकी ठाहे ॾे जेको मुसलमाननि जे कमु अचे। हू ज़ालिम गुस्से में अची वियो। हज़रत उमर खे हुन ज़ालिम चयो उमर चकी अहिड़ी ठाहे ॾींदुसि जो ईंदड़ तारीख़, यानी हज़रत उमर जेका चौकी आउं चकी ठाहे ॾींदुसि यादि कर, माण्हुनि खे यादि रहंदी। जॾहिं इहा ॻाल्हि कई हज़रत उमर साहबान खे चयो इन लफ़्ज़नि मां मूंखे हू मूंखे क़त्ल जी धमकी ॾेई रहियो आहे, हुन जे लफ़्ज़नि मां आउं सम्झी चुको आहियां। साहबान चयो हज़रत उमर खे उमर हिनखे गिरफ़्तार करियूं, तव्हां 22 लख मुरबा मील जा हुकुमरान आहियो। हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह तआला फरमायो मां त 22 लख मुरबा मील जो हुकुमरान त आहियां, अञा हिन मुजरिम जुर्म कयो कोन्हे, हिनखे सज़ा कोन थी ॾिनी वञे, अञा ही का सज़ा जो इर्तिकाब कयो कोन्हे। जॾहिं ईअं हज़रत उमर चई हू ज़ालिम मजूसी हलियो वियो। हज़रत उमर फ़ारूक जुमे जी राति हुई, सुतो पियो हो, ख़्वाब जे अंदरि ॾिठई त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे, हज़रत अबू बकर सिद्दीक़ आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हज़रत उमर चयो महबूब मुंहिंजी उमिरि नबवी ख़तमु थी चुकी आहे, यानी 63 साल मुंहिंजा पूरा थी चुका आहिनि। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चई हाणे मूं में उहा मस्ती उहा जवानी कोन रही आहे जेको आउं हुकूमत संभाले सघां, हाणे पोड़ो थी चुको आहियां मुंहिंजे महबूब। हुन खां पोइ हज़रत उमर चए थो मूं ख़्वाब जे अंदरि कुकड़ ॾिठो जेको कुकड़ मूंखे ठूंगू हणी रहियो आहे, 3 उन मूंखे ठूंगू आयूं, उन खां पोइ मुंहिंजे खून मथे मां रतु वहणु शुरू थी वियो। हज़रत उमर चई मूंखे यकीन थी वियो त मुंहिंजी शहादत जो वक़्तु क़रीब आहे। उन खां पोइ हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह तआला
कुछ वक्त खां पोइ जॾहिं फजर जी नमाज़ यानी चाहे 27 या 26 या 27 ज़ुल्हज फजर जो टाइम हो। हज़रत उमर जी हिकिड़ी आदत हूंदी हुई त ऊंदाही जे वक़्त जे अंदरि फजर नमाज़ शुरू कंदा हुआ। जॾहिं सोजरो थींदो तॾहिं फजर नमाज़ ख़तमु थींदी, यानी तिलावत वधीक कंदा हुआ। ऐं हज़रत उमर जो हिकिड़ो ॿियो बि इहो बि सिस्टम हूंदो हो त सिफ़ुनि खे पाण दुरुस्त कंदो हो। हज़रत उमर सिफ़ुनि खे दुरुस्त करे नमाज़ लाइ अॻिते वधियो। मुसल्ले ते नमाज़ शुरू कई। उहो ज़ालिम अबू लूला फ़िरोज़ मजूसी अॻिते वधी आयो। उनजे हथ में खंजर हो ऐं खंजर धारीदार हो। उन ते यानी छा उन ते ज़हर लॻल हो। उन ज़ालिम अॻिते वधी करे हज़रत उमर ते 2 वार कया। हज़रत उमर जा आंडा ॿाहिरि निकिरी आया। हज़रत उमर मुसल्ले खां साइड ते वञी किरियो। हिकिड़ो सहाबी पोयां वधियो। मुसलमानो गौर करियो, असीं थोरी थोरी ॻाल्हि ते नमाज़ छॾे ॾींदा आहियूं। हुतां 22 लख मुरबा मील जो हुकुमरान किरियो पियो आहे। पोइ बि साबी अॻिते वधी आयो, नमाज़ अची पूरी कराई, नमाज़ पढ़ण लाइ अॻिते वधी आयो। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त अॻियां असीं वञी करे अल्लाह खे कहिड़ो जवाबु ॾींदासीं त असांजी नमाज़ बि मुकमल कोन्हे, असीं अल्लाह खे कहिड़ो जवाबु ॾींदासीं। साहबी अॻिते वधियो। उहो जेको ज़ालिम मजूसी हो उन पोइ ते वधण जी ऐं भॼण जी कोशिशि कई, पर सफ़ूं ईअं ई ॿधल हुयूं, हुनखे रस्तो न मिली सघियो। तॾहिं हुन जा ज़ालिम पंहिंजे खंजर जा वार साहबान ते कया, यानी 17 साहबिन खे हुन ज़ख़्मी कयो। 9 उन ई वक़्त जे अंदरि शहीद थी विया। हू ज़ालिम अॻिते वधी करे पंहिंजे पाण ते चादर ॾेई करे पंहिंजे पाण खे छुरो हणी करे मरी वियो। हज़रत उमर खे नमाज़ पढ़ण खां पोइ घर वठी विया। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन खे होश आयो। हज़रत उमर खे होश अचण खां पोइ हज़रत उमर चई, नमाज़ मूं अञा मूंखे पढ़णी आहे, सिज कोन निकितो आहे। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन नमाज़ लाइ अॻिते वियो। तयमुम करे नमाज़ पढ़ी। नमाज़ पढ़ण खां पोइ हज़रत उमर खे दवाऊं ऐं खाधा ॾिना विया, लेकिन हज़रत उमर जा आंडा वढियल हुआ, उन मां सभु कुझु ॿाहिरि निकिरी ईंदो। हज़रत उमर पंहिंजे पुटु अब्दुल्ला बिन उमर खे मोकिलियईं त वञ अम्मा आयशा खां इजाज़त वठी आ त मुंहिंजी दिलि थी चयां मुंहिंजे महबूब सां गॾु सुम्हां वञी। हज़रत अब्दुल्ला बिन उमर वियो। चईं, पुटु हुते वञी करे ईअं न चइजां त अमीरुल मोमिनीन मोकिलियो आहे, ईअं न चइजां त 22 लख मुरबा मील जो हुकुमरान मोकिलियो आहे, ईअं चइजां त उमर मोकिलियो आहे। त हज़रत अब्दुल्ला बिन उमर वियो अम्मा आयशा वटि। अम्मा आयशा खे चईं त हज़रत उमर जी दिलि थी चए त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु सुम्हां। हज़रत अम्मा आयशा चईं, इहा जाॻा त मूं पंहिंजे पाण लाइ रखी हुई, पर हाणे तूं आयो आहीं। उमर उहो शख़्स आहे जॾहिं मूं ते तोहमत लॻी त मुंहिंजो वकील थी करे बीहण वारो हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अनो। उन खां पोइ अम्मा पंहिंजी जाॻा ॾिनई। चईं, हल जज़ाउल एहसान इल्लल एहसान, यानी छा एहसान जो बदिलो एहसान आहे। चईं, हज़रत उमर ते पंहिंजे पाण खे ते उमर खे तरजीह थी ॾियां। हज़रत उमर खे जाॻा ॾिनई। उन खां पोइ हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन यकम मुहर्रमुल हराम ते हज़रत उमर खे शहादत जो मौत आयो ऐं हज़रत उमर खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु दफ़नायो वियो। मुंहिंजा मोहतरम अज़ीज़ दोस्तों ऐं भाइरो, जेको बि चयोसीं अल्लाह ताला पंहिंजी बारगाह में मक़बूल मंज़ूर फरमाए। वाख़िर दाना वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।